मुल्क भर चुकाओ से मातम दा, मुल्क भर चुकाओ से मातम दा। अख बंद थे से अख कुल से, मुल्क भर चुकाओ से मातम दा, मुल्क भर चुकाओ से मातम दा। अदादारी इमाम मज़लूम खे जीवन अर्पींदड़ उस्ताद कमन हाजाणो। असांजे ज़हन कॾहिं इहो सोचियो ई कोन हुयो त उस्ताद कमन हाजाणो असांखां ईअं मोकिलाए वेंदो। इहो असांजे वहम गुमान में बि न हुयो जंहिं अंदाज़ सां हिन मोकिलाए। संदसि जनाज़े खॼण महिल घर में बीठल पैगाम आज़ादारी नेटवर्क जे एडमिन जाबिर अब्बास मल्ला मूंखे चयो, मौलाई साईं, अॼु उस्ताद कमन जो घरां निकिरण जो अंदाज़ त ॾिसो। संदसि लफ़्ज़नि ते रुगो पाण ई न रुनो पर मूंखे बि रुआरे विधाई। उस्ताद कमन सदाईं घरां मुर्कंदे चहिरे सां निकिरंदो हुयो, पर अॼु संदसि घरां आख़िरी भेरो निकिरण जो अंदाज़ कुझु हिन रीति हुयो। लाश कांधे पे मेरे साथ हजूम यारा, लाश कांधे पे मेरे साथ हजूम यारा, आखिरी बार मेरा घर से निकलना देखो। साती परगिणे जे अलमन वारे तालके मैरापुर जे क़दीम ॻोठ टंडो मीर अली अकबर में ज़वार मुबारक अली हाजाण जे कखैं झुगी में जनम वठंदड़ करीम बख्श उर्फ़ उस्ताद कमन हाजाणो जे जनम शनाख्ती कार्ड मुताबिक़ 1951 ऐं संदसि पगदार पुट फैज़ हाजाणे चवाणी त स्कूली रिकॉर्ड में संदसि जनम 1 मार्च 1943 में जनम रिकॉर्ड में सर या 1943 अवांखे माना कीअं ख़बर पई? उहा जेको उस्ताद आयो न्याज़ हुसैन ख़ासकली परे टंडरे में वेठा आहिनि, उन्हनि इहो ॿुधायो त असांजो क्लास फेलो हुयो ऐं असांजी साईं जी जेका आहे डेट ऑफ बर्थ 1943 में। उस्ताद कमन पंहिंजे भर वारे ॻोठ टंडो मीर अली मर्दां जे प्राइमरी स्कूल मां सिंधी 5 दर्जा पास करण खां पोइ 16 सालनि जी ॼमार खां आज़ादार जी दुनिया में पेर पातो, जेकी उमिरि जे आख़िरी हिसे 78 सालनि ताईं जारी रखियईं। उस्ताद कमन बालकपण खां ई सुरीलो नवाखान हुयो। नंढपण में भाइरनि जहिड़े दोस्त उस्ताद वरियाम शीदीअ सां नोहा पढ़णु शुरू कई। पोइ संदसि जोड़ में अल्लाह ॾितो शीदी, नज़रो शीदी, उस्ताद यूसुफ मुरीद उर्फ़ मुद्दू शीदी, ग़ुलाम रज़ा हाजाणो, मोहम्मद जुमन हाजाणो, अयाद शीदी, फैज़ हाजाणो, लुत्फ़ अली धारेजो, मशकूर हुसैन कोसर, मीसम हाजाणो, मुबारक हाजाणो ऐं ॿिया नौजवान साथी बणिया। उस्ताद कमन हुसैनी काफ़िलो भिटशा कलंदर शाहबाज़ जे मेले जे मौक़े ते थींदड़ आज़ादारी में 5 मुहर्रम सेवण जी क़दीम मातमी जलूस में नोहा पढ़ंदो हुयो, जिते सिंध ऐं मुल्क जे ॿियनि इलाइक़नि खां
वॾे अंग में अज़ादार खेसि ॿुधणु ईंदा हुया। उस्ताद कमन मातमी जलूसनि में नवाखानी ते गिरियोज़ारीअ जी शुरूआत कई। सेवण ऐं भिक्षा ते संदसि पढ़ियल नोहा मोमिन सॼो साल पंहिंजनि इलाइक़नि में पढ़ंदा हुया। पिपरीअ वारो सैयद ज़वार हुसैन शाह मरहूम भिरशाह मेले में काफ़िले में उस्ताद जा पढ़ियल नोहा नयूं धुनूं रखी ॿिए साल उन ई काफ़िले में जॾहिं पढ़ंदो हुयो त वॾो गिरियोज़ारी कराईंदो हुयो। उस्ताद कमन जा धागे ॿधाउ शागिर्द मशकूर हुसैन कोसर, एजाज़ अकरम अब्बासी, जावेद अहमद मेमण ऐं ॿिया आहिनि। हिन सिंध पंजाब जे मशहूरु शाइरनि जो कलाम पढ़ियो, जिन में अख्तर हुसैन चनिवटी, नासिर, साबिर, सकलैन, सरवर, हुसैन गोहर, सिंध जो अख्तियार शाह, फ़ैज़ हजाणो, सैयद मोहम्मद अली शाह जोहर, आकिफ़ शाह ऐं ॿिया शामिल आहिनि। उस्ताद कमन जा पढ़ियल नोहा रुगो सैयद ज़वार हुसैन शाह मातमी हल्के में ई न पढ़ंदो हुयो, पर जेके बि नोहा हुसैनी काफ़िलो भिरशाह में पढ़ंदो हुयो, उहे नोहा ॿिए साल कैसेटुनि में मुख़्तार हुसैन शीदी, मशकूर हुसैन कोसर, सैयद रज़ा बादशाह, मेवो कलेरी ऐं ॿिया कैसेटी दुनिया जा नोए ख़ान पढ़ी वॾो नालो ऐं नाणो कमाईंदा हुया। उस्ताद कमन अज़ादारी इमाम मज़लूम खे कॾहिं रोज़गार जो ज़रियो न बणायो। हू नवनि पढ़ंदड़नि खे हिमथाईंदो हुयो। पाकिस्तान जा सभु अज़ादार खेसि एतिराम उस्ताद ऐं सैयद खेसि उस्ताद साईं चई मुखातिब थींदा हुया। हिन पंहिंजी सॼी हयाती अज़ादारी इमाम मज़लूम खे अर्पे छॾी। सिंध जा केतिरई नौजवान खेसि ॾिसी ऐं ॿुधी नुहा ख़ान बणियो। संदसि दरगाहुनि सां वॾी अक़ीदत मंदी हूंदी हुई। पाण दरगाह सैयद रीझ अली शाह गंबड़ जो नुहा ख़ान हुयो। दरगाह रीझ अली शाह गंबड़ जा सभु प्रोग्राम संदसि हवाले हूंदा हुया। हुसैनी काफ़िलो जो नुहा ख़ान सैयद सरदार हुसैन शाह ऐं दरगाह रीझ अली शाह जो नुहा ख़ान उस्ताद कमन हाजाणो हुयो। उस्ताद कमन पंजाब खां आंदल नोहनि ते अक्सर धुनूं लॻल हूंदियूं हुयूं जेके पढ़ंदो हुयो, न त पाण फ़क़ीर हुसैन बख्श मंगणहार, हमीद राजपर, फ़क़ीर गुलाब हुसैन ऐं अब्दुल हमीद मेमूण खां उन्हनि नोहनि ते ख़याली धुनूं रखराए पढ़ंदो हुयो। जंहिं वक़्त में धुनुनि जो काल हुयो, उन वक़्तु उस्ताद कमन कुझु अरसे ताईं गाननि जे धुनुनि ते बि नुहा पढ़िया। उस्ताद कमन ज़ाकिरनि सां बि सुर ॾियारिया, जिन में अल्लाह यार कोसर, ज़वार रुस्तम, सैयद ख़ादम हुसैन शाह चक 38 ऐं ॿिया शामिल आहिनि। नवाखानी जी दुनिया जो निरालो नाम उस्ताद कमन दिसंबर 2021 जी 15 तारीख़ जी अभागी राति ते असां खां विछड़ी वियो। संदसि विछोड़े ते हर दिलि उदास ऐं हर अखि भिनल आहे। संदसि विछोड़े ते अज़ादार पैगाम अज़ादारी नेटवर्क सां पंहिंजे ॾुख जो इज़हार कंदे हीअं चवनि था त क़ाल मासूम अलैहिस्सलाम मन क़ाल फ़ीना बैतुन बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह। मासूम हसन अलैहिस्सलाम फरमाइनि था त जंहिं बि असांजे शान में अरमान में बेत पढ़ियो, अल्लाह साईं उन जे लाइ जन्नत में हिकिड़ो घर ठाहे थो। इन बेत पढ़ण जी शर्त इहा आहे त कॾहिं बेत दुनिया ख़ातिर न पढ़े, अहल बैत जी रज़ा ख़ातिर अल्लाह जी ख़ुशनुदी जी ख़ातिर पढ़े। ऐं इन बेत जो बहितरीनु मिसदाक़ माण्हू कमनि जीअं कॾहिं बि ज़िंदगी में कोई न हो
लालच में कोन पड़े तो मिलंदो छा, सदाई हुन जो आरज़ू जावे त अॻे मिले। अलाए केतिरा घर उहो ठाराए वियो आहे, अलाह कंदो त असांखे विराए ॾींदो। इहा हुन शाइर जी इज़त आहे ऐं इन खां वधीक हुन जी ॿी लफ़्ज़ जी मूं वटि न आहे जो मां रखी सघां। पर हिकु ज़िंदगी जेके अज़ादार चुने, छो त ज़िंदगी में कॾहिं बि दुनिया तमामु नथी, ख़ुदा वंजाल हुनखे मक़फ़रत फरमाए ऐं ॿियनि शाइरनि खे ऐं नवा ख़ाननि खे बि हुनजे सीरत ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उस्ताद करीम बख्श उर्फ़ कमन मरहूम वाक़ई उहो नूह ख़ानी जे दुनिया जो उस्ताद हुयो। नंढनि वॾनि नूह ख़ाननि पाकिस्तान में जिन जो तरीक़ेकार जेको राइज तरीक़ो आहे नूह ख़ानी जो, उन में सभिनी उन खां सिखियो। उस्ताद करीम बख्श उर्फ़ कमन मरहूम मां वॾे जेको आहे यकीन सां थो चवां त पाकिस्तान जे नूह ख़ाननि में 14 जो चंड हो ऐं उन जूं ख़िदमात जेके आहिनि उहे इन अंदाज़ सां बयानु करणु ॾाढियूं मुश्किल आहिनि जो लफ़्ज़नि सां बयानु करे सघनि। उन अमली तौर ते अज़ादारी खे माण्हुनि जे ज़हननि में, माण्हुनि जे दिलनि में ईअं राइज कयो जो इश्क पैदा थियो वाक़ई माण्हुनि में। हे ॾिसूं था त अज़ादार नूह ख़ान जिन जे इश्क में तलातुम आयो आहे, उहो उन जो वॾो हिसो जेको आहे उस्ताद करीम बख्श जे नूह ख़ानीअ सां आहे। ऐं ख़ुदि असां पाण बि जॾहिं नंढा हुआसीं त हुसैनी काफ़िले में वेंदा हुआसीं ऐं भिक्षा ते त या जिते बि उस्ताद करीम बख्श जो नालो ॿुधंदासीं मरहूम जो त असांखे हिकिड़ो अंदरूनी तौर ते जेको आहे सो हिकिड़ो माना जज़्बो हूंदो हो, हिकिड़ो वजूद में हिकिड़ी तड़प पैदा थींदी त साईं खे ज़रूरु ॿुधूं ऐं शिक पैदा थींदी। ऐं हीउ वाहिद नूह ख़ान आहे जेको उलमा जे दिलनि में बि, असां ॾिसो कुमुल मुक़दस में रहियासीं, नजफ़ुल अशरफ में रहियासीं या करबला मौला विया आहियूं, मशहद विया आहियूं, त उते वॾा वॾा उलमा, ख़ुदि मां कुंभ में पढ़ियो आहियां त कुंभ में काफ़ी उलमा जे जेको आहे ॾिठोसीं त मुख़्तलिफ़, अच्छा पाकिस्तान खां अलावा बि उहे हिन जी नूह ख़ानीअ खां एॾो मुतासिर हुया जो वाक़ई हुन सां मुहबत कंदा हुनजी नूह ख़ानी जे करे। अलाह साईं खां इहा दुआ आहे त उस्ताद करीम बख्श मरहूम खे जेको आहे सो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे दस्तरखान जो महिमान करार ॾिए इंशाअल्लाह। उस्ताद जे लाइ अल्फाज़ कोन था मिलनि जेके असां जोड़जे करे ऐं हुनजी तारीफ़ कयूं। असां त नंढड़ा आहियूं, तक़रीबन 3 सालनि जा। उन वक़्तु असां झूले जी डोरी हलाईंदा हुआसीं काफ़िले में ऐं फ़क़ीर हूंदो हो असांखे खणी हलंदो हो। जॾहिं थोरो सम्झ भरिया थियासीं उस्ताद कमन असांखे वठी ऐं विच हल्के में बीहारींदो त बाबा असां सां गॾिजी नोह चवरायो। त छा सम्झो त यानी 7 सालनि जो ॿार उन्हनि सां गॾिजी नोह जेको आहे सो चवरायूं। इहा सादत हासिलु आहे त उस्ताद ॼण असांजो बि उस्ताद ई रहियो ऐं पूरी दुनिया में, दुनिया जी शीयत में त हर जाइ ते अज़ादार जेके आहिनि उस्ताद कमन जी ज़ात खां वाक़िफ़ आहिनि, उस्ताद कमन जे कम खां वाक़िफ़ आहिनि। बहरहाल ही हिकिड़ी ख़ुदादाद सलाहियत हुई जेकी हुननि जे गले में जेको सोज़ ऐं गिरियो कराइण जो जेको अल्लाह साईं जी तरफ़ां गॉड गिफ्टेड जेको आहे सो उन्हनि खे मलको हासिलु हुयो त जॾहिं बि हू मसाइब पढ़नि त माण्हुनि जे दिलनि ते ऐं माण्हुनि जे ज़हननि ते उहा करबला नक्श थी वेंदी। त उस्ताद जो नुक़सानु जेको आहे उनजी का बि भरपाई कान थी सघे, छाकाणि त उस्ताद कमन मुंहिंजे ख़्याल में न को ॿियो थींदो। असां दुआ कंदासीं उनजे कुंवरनि खे ऐं माशा अल्लाह उस्ताद जे हथनि में हू सिखिया आहिनि ऐं इहो चाहींदासीं त मालिक करम करे हिननि ते त ही बि पंहिंजे वालिद साहब खां जेको हिननि वटि सिखिया ऐं जेको हिननि खे तरबियत मिली आहे उन मां मोमिनीन ऐं अज़ादार मुस्तफ़ीज़ थी सघनि। उस्ताद कमन जे बारे में साॻी ॻाल्हि त असां वटि का लफ़्ज़ कोन्हनि। हुनजी हमागरी शख़्सियत ई नूह ख़ानी जे हवाले सां
ज़िंदगी सॼी हुनखे नोए ख़ानी जी ख़िदमत कई। ख़ासि करे जेका जिद्दत नोए ख़ानी में ॾिनी हुन आज़ादारी में गिरीअ जे हवाले सां, उहा उन जो मूजिद त मुंहिंजी साइण आहे, पर हिन वक़्तु जेकॾहिं ॾिठो वञे त उस्ताद कमन हिन शइ जो मूजिद आहे। आज़ादारी में पहिरियां असां वटि मजलिसुनि में सिर्फ़ु गिरिया थींदा, ऐं उस्ताद कमन जे अदायगी खां पोइ माण्हुनि खे इहो महसूसु थियो त हिते बि आज़ादारी में मातमदारी में बि गिरियो थी सघे थो। ऐं हुन वाकई अहिड़ी क़यामतूं बर्पा कयूं जंहिंमें एॾा वॾा गिरिया थिया। शायदि अॼु ताईं को अहिड़ो ॿियो नोए ख़ान कोन पैदा थियो आहे जेको उस्ताद जो हमसर हुजे, या अॻिते बि मुमकिन आहे मालिकनि जे मालिक कंहिंखे अहिड़ो नवाज़िन। बाक़ी असां वटि कोई बि उन जो खानो हिन वक़्तु ख़ाली आहे। मौला कंदो त इहो खानो बि भरबो ऐं उस्ताद खे जवार रहमत में जॻह अता थींदी, पाकनि जे साए में हूंदो ऐं मोमिननि जे सदाईं दिलनि में। उस्ताद जी जेकी बि असां ज़िंदगी ॾिठीसीं बचपन खां वठी, त उस्ताद हिन आज़ादारी में आर पे छॾी, ऐं इनखे असां जेके नूहे ख़ान आहिनि इनखे ॾिसी, हुनजे इश्क खे, हुनजी सेटिंग खे, हुनजी पढ़ाई खे ॾिसी, उन खां पोइ सभु नूहे ख़ान थिया। ऐं असां नूहे ख़ाननि में ईअं हो ॼण चीफ जस्टिस जीअं हूंदा आहिनि न जज, असां सभिनी नूहे ख़ाननि जी इज़त हो, शान हो। ऐं उस्ताद जी जेकी कमी आहे कोई बि असां वटि हिन खां पोइ कोन भरे सघंदो। मौला हुन बचड़नि खे तौफ़ीक़ ॾींदो। आज़ादारी आहे उहा ता क़यामत ताईं थींदी पई हलंदी। मौला हुनखे जन्नत में जाइ ॾींदो। ऐं जीअं मौली साहिब जन मौला हुसैन जे दस्तरखाने ते हुनखे मौला कंदो त हुन ते मेज़बानी थींदनि। ऐं दुआ अथनि सभिनी आज़ादारनि जी त मौला जन्नत फिरदौस में जन्नत जाइ ॾींदा। एक समुंड हुई उस्ताद कमन छड़ो हिकु नालो कमन न आहे, हू हिकिड़ो इदारो हुयो। आज़ादारी में जेके हुन जूं ख़िदमतूं आहिनि नोहे ख़ानी में, हू मुकमल नोहे ख़ान जंहिंखे चइजे उहो उस्ताद कमन हो। असीं सभु तिफ़ले मकतब आहियूं, उनखे ॿुधी ॿुधी सॼी ज़िंदगी उनखे ॿुधोसीं, उन जा नोहा पढ़ियासीं। माशाअल्लाह सैयदा जो करम आहे, असां हींअर नोहे ख़ान आहियूं। जेके बि हींअर सभु नोहे ख़ान आहिनि उहे सभई उस्ताद जे पोयां आहिनि। हीउ उस्ताद असांजी ईअं सम्झो इंजन हुयो। हिन ज़िक्र आज़ादारी जे हिसाब सां उस्ताद जी एतिरियूं ख़िदमतूं आहिनि जो मूं हाणे बि अर्ज़ु कयो त असां घटि में घटि असां वटि एतिरा लफ़्ज़ कोन्हनि के जेके असां उस्ताद जी शख़्सियत ते ॻाल्हाए सघूं। बेबहा नुक़सानु आहे असांजी ज़िक्र हुसैन आज़ादारी जे एतबार सां। आज़ादारी थींदी रहंदी, हीउ मौला जो ज़िक्र आहे, इहो क़यामत ताईं थींदो रहंदो, पंहिंजे पंहिंजे रंग में पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां थींदो रहंदो। पर जेको नुक़सानु उस्ताद जे वञण सां आहे, शायदि इन जो ख़्यालु पूरो थियणु मुमकिन कोन्हे। उस्ताद वॾी शख़्सियत हुई। पिछोड़ो हिकिड़ो असां लाइ तमामु गमज़दा आहे। असां बिलख़सूस नवाखान संतू जेके बि आहिनि उन लाइ असांखे वॾो हिकिड़ो दर्द आहे, जेको इहो दर्द शायदि मिटिजी न सघे। असां बारगाह इलाही में बदस्त दुआ आहियूं त हिननि जे ख़ानदान मतिलबु त हुननि जे औलाद जेकी आहे अलाह करे मौला पंथन पाक करे उन्हनि जे नक्श कदम ते हले त असां मुतमइन हूंदासीं। अलाह भलो कंदो, मौला पंथन पाक सां। इंतिहाई वॾो अलमियो आहे असांजे सिंध जो, तमामु नाज़ और फ़ख़्रु हुयो ऐं तमामु वॾो नोए ख़ान आहे। अहिड़ा माण्हू सदन पैदा थींदा आहिनि, पंहिंजा शागिर्द कई पोयां नोए ख़ानी पैदा करे वियो आहे। ऐं ज़ाहिर न हिकिड़ो अदादार, हिकिड़ो मातमदार, हेॾो नोए ख़ान जो वॾो रुतबो आहे जेको दुनिया त वञे थो त उनजो अजुर त जनाब सैयदा फ़ातिमा ज़हरा ॾेई सघे थी। ऐं असां उन ॾुख खां सवाइ बि छा था करे सघूं। इंतिहाई ॾुख जी घड़ी आहे। मौला उन दर्जा बुलंद करे ऐं उनजे पोयरनि खे उन नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ख़ुशूसन असांखे इहो अहसासु थियो जो उस्ताद कमन सां गॾु पढ़ंदा रहियासीं, उस्ताद कमन खां सिखंदा रहियासीं। उस्ताद जहिड़े उस्ताद खां हाणे असीं महरूम थी वियासीं। फ़क़ति असीं न पर सॼी सिंध महरूम थी वई हिकु उस्ताद कमन जहिड़े उस्ताद खां ऐं हुनजी आवाज़ खां। असांजी दुआ आहे उस्ताद कमन खे बारगाह इलाही में मग़फ़रत थिए ऐं आले मोहम्मद जी कचहरी में नसीब थिए, ऐं यकीनन आले मोहम्मद जी कचहरी में आहे। बसि इहा दुआ आहे उस्ताद जे लाइ। हीउ हिकु असांजी नवाखानी जे हिसाब सां वॾो हिकु ख़्यालु आहे जेको भरिजी, मां त सम्झां थो कोन थो भरिजी सघे। हिकु वॾो नुक़सानु आहे असांजे मिलत तशय्युअ जे लाइ। हीउ सरमाया हुआ असांजे मिलत तशय्युअ जा।
सो असां बि हिननि मां कुझु घणो सिखियो बाबा जन असांजे वालिद मरहूम जन बि इतां खां ई सिखियो आहे इहो वॾो नुक़सानु आहे बसि उन्हनि जे लाइ दुआ गु आहियूं ख़ुदा ई सॾा हर कंहिंखे हलणो आहे बसि उन्हनि जे लाइ हाणे दुआ ई करे सघूं था 5 ॿारनि जूं जेका हुननि ड्यूटी ॾिनी उन्हनि जे सदके मौला उन्हनि जा उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में जायूं ॾींदा इंशाअल्लाह मौला उन्हनि जी जेका बि बल्कि उन्हनि जी पूरी ज़िंदगी इन ई ड्यूटी में गुज़री आहे जी जेतिरो असां ॾिठो आहे आज़ादारी में गुज़री आहे मौला इन आज़ादारी जो सदको इंशाअल्लाह उहे 5 असांजो यकीन आहे उहे 5 ॿारनि जी कचहरी में वेंदा हाणे बसि दुआ ई करे सघूं था उन्हनि जे लाइ बाक़ी हिकिड़ो ख़्यालु आहे जेको कॾहिं बि कोन थो जी हा बाबा सभ खां पहिरियां त मां उस्ताद जे ख़ानवादे खे उन सां ताज़ियत पेश कंदुमि त मौला उन्हनि खे सभ खे जमील अता फ़रमाए ही शिया क़ौम जो अज़ीम नुक़सानु आहे बाबा उस्ताद कमन वरी पैदा कोन थींदो दुनिया में हा ऐं आज़ादारी जे हवाले सां मां तमामु जेके बि हिते मोमिनीन बीठा आहिनि जेके बि आज़ादार बीठा आहिनि उन्हनि खे इहो ई चवंदुमि त उस्ताद जे नक्शे क़दम ते हलो बाबा जेके उस्ताद जा शागिर्द जेके उस्ताद जा रिश्तेदार या उस्ताद जा चाहींदड़ हिते मौजूदु आहिनि या जेके बि मूंखे ॿुधनि था ॾिसनि था उन्हनि खे इहा इल्तमास आहे त बाबा उस्ताद जे नक्शे क़दम ते हलियो उस्ताद जो इहो ई दस्तूर रहियो त बाबा जिथे बि मौला जो सॾु थींदो उते वेंदासीं आज़ादारनि खे पाण में जेको आहे सो उन्हनि में तफ़रीक़ पैदा न कयो उन्हनि में अलहदगियूं पैदा न कयो सभिनी खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु कयो इहो ई उस्ताद जो आइन रहियो इहो ई उस्ताद कमनि जो जेको आहे सो मंशूर रहियो तमामु ज़िंदगी ऐं मां सभिनी मोमिननि खे दस्तबस्ता इहा गुज़ारिश कंदुमि त जेको आहे सो सभई जेको आहे सो उस्ताद जे नक्शे क़दम ते हलो ऐं उनखे फॉलो कयो त जीअं आज़ादारी जेका आहे उहा दुनिया जे कुंड कोश में जेको आहे सो फैलिजे हर अखि जेको आहे उस्ताद जे गम में आली आहे ऐं तव्हां न ॾिठो हूंदो ऐं सोशल मीडिया जे थ्रू जेको आहे जीअं ई सुबुह ख़बर इहे हली आहे त ईअं सम्झो त झंगल में जेको आहे सो बाह लॻी वई आहे हर तरफ़ खां आवाज़ु इहो हुयो ऐं नेटवर्क ते ॾिसो जेकॾहिं फेसबुक ते या इंटरनेट जे जंहिं बि शोबे खे खोलियो त हींअर जेको आहे सो उस्ताद जे गम में हर माण्हू जेको आहे सो समायल आहे ऐं शरीक आहे ऐं उस्ताद खे यादि करे रहियो आहे साईं जिन जो ज़ाहिरनि चङो त हिकिड़ो अज़ा जो वॾो बाब जेको हिन दुनिया मां बंदि थी ऐं हमेशह लाइ मालिकनि वटि खुलियो आहे असीं हिकिड़े अज़ीम नुहाखान खां महरूम थियासीं उस्तादनि खे ॿुधी असीं नुहाखान थियासीं उस्ताद जी शख़्सियत लाइ अगरि आऊं लफ़्ज़ कयां त उहो सम्झो त सिज खे पंहिंजो चिराग ॾेखारण जे बराबरि थींदो लतीफ़ सरकार जे बैत जो आउं सहारो वठां सरकार फरमाइनि था त अॼु न ओताकुनि में तालिब तवारीन आदेसी उथी विया मड़ियूं मुंहुं मारीन जे जीअ खे जियारीन से लाहू थी लॻे उस्ताद कमन मरहूम जे लाइ छा ॻाल्हाइजे सॼी ज़िंदगी असांजा हुन साथ ॾिनो मोए खानी में आज़ादारी में मातमदारी में जिथे किथे मौला हुन जो वॾो मक़ाम कयो हो वॾी इज़त माणी ऐं पुरदर्द नुहा पढ़ंदो रहियो सुभान अल्लाह दुआ आहे त उनजे पोयां बि ख़ुदा करे उन मंज़िल खे माणनि इहो काफ़ी आहे उस्ताद लाइ को अल्फाज़ ई कोन्हनि जो अदा कया वञनि ऐं असांजे लाइ त जो वॾो ईअं सम्झो पहाड़ अबूर करिणो आहे असां लाइ वॾो विछोड़ो आहे वॾो सदमो आहे जंहिंखे असां कॾहिं बि विसारे नथा सघूं मज़लूम दनोहा खान तुर वञण दाहे अरमान मज़लूम दनोहा खान पैसारी मात मिरोंदे ओ पैसारी मात मिरोंदे नी खड़े रोंदे नी मेहमान सारी उम्र गुजारी है मज़लूम दा जिक्र करे ओ हुण कबर जाने ते हुसैन
ਜ਼ਿਕਰ ਕरेंदे ਹੋਏ ਉਹ ਹੁਣ ਕਬਰ ਜਾਣੇ ਤਾਂ ਹੁਸੈਨ हिदी साइण दी खास अमान एडे तुर वञण दा है एक मिसरा पढ़ा मेरी तो उस्ताद मेरा बाबा हक बन गया तको खालिक इज्जत अता की थी तू ना खान हुसैन ओ मातमदारी नोहा खानी यह तेरी है पहचान भेड़ को मिलवा जिथे जिथे है जन ज़हरा दा हो जे मर्जी नाल मैं आमना होंदा ओ कल आंदी प्यू सुगरा तेरे कातला तू पूछ के आया नहीं मिलिया वक्त ज़ियादा वो ते को कफन पवे पवेंदी पर देख त सही वो क्या बची है और ज़िंदा वीर मेरा दिया रसिया विच मजबूर मैदान में हम मजबूर दिया रसिया विच मजबूर है दिया रसिया विच मजबूर लाशे तू पत्थर हटे भी तेरा में मातम करेंगी होंदा वतन जे मेरा वीरण देखो कफन भी करेंदी देखो दफन भी करेंदी होंदा वतन जे मेरा वीर होंदा जे वीरण मदीना नारुल दी तेरी सकीना होंदा जे वीरण मदीना नारुल दी तेरी सकीना है नारुल दी सकीना तो मत सतेंदी ना घोड़ा नाल बजेली होंदा वतन जे मेरा वीर देखो दफन भी पवेंदी देखो दफन भी करेंदी होंदा वतन जे मेरा वीर देखो दफन या लाल तको वास्ता है पंज तन पाक दे घर दा साडे रोवण तू मंजूर करी वो तू मालिक रोज हशर दा जन्नत कौसर दी लोड़ नहीं तेरे राजी प्यो अकबर दा जन्नत कौसर दी लोड़ नहीं तेरे राजी प्यो अकबर दा दीन तो कुर्बान किताओ ज़ैनब कलसूम दा पर उस्ताद कमन खे करबला जो कफन पाराए ॻोठ जे क़दीम पिड़ अलम अब्बास जे छांव हेठि दफ़न कयो वियो जेका संदसि आख़िरी आरामगाह आहे
मर